इमरान खान जिंदाबाद। कौन बचाएगा पाकिस्तान? इमरान खान कौन बचाएगा पाकिस्तान? इमरान खान जिंदाबाद। कौन बचाएगा पाकिस्तान? इमरान खान कौन बचाएगा पाकिस्तान? इमरान खान तेरा यार मेरा यार इमरान मेरी खान। नंबर 804। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम आहियां ख़्वाजा नसीमुद्दीन। अवीं ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर अहम रिपोर्ट अवां सां शेयर कंदासीं पीर जो ॻोठ खां। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ PTI तालका किंगरीअ पारां पार्टीअ जे 30 योम तासीस जे मौक़े ते हिक तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सीनियर अॻुवाणनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में तालका किंगरीअ जे सदर एहसान अली चांडियो, जनरल सेक्रेटरी अब्दुल वक़ार लाखो ऐं ॿिया उहिदेदार हादी बख्श फुलपोटो, इम्तियाज़ अली फुलपोटो, अज़हर अली मेतलो, फ़हीम अंसारी, रसूल बख्श ख़ासकेली, मोहम्मद राशिद मंगी, आलम मेतलो, वॾेरो अब्दुल रसूल फुलपोटो, वहीद अली तुनियो ऐं ॿियनि उहिदेदारनि ऐं कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते सभिनी उहिदेदारनि गॾिजी केक काटियो। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻुवाणनि सदर एहसान अली चांडियो, जनरल सेक्रेटरी अब्दुल वक़ार लाखो चयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुल्क जी मक़बूल तरीन जमायत बणिजी चुकी आहे। अवाम जी हक़ीक़ी उमेद आहे। हुननि चयो त पार्टीअ जो बुनियादु इंसाफ़, शफ़ाफ़ियत ऐं अवामी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ रखियो वियो हो ऐं कारकुन अॼु बि उन ई मशीन ते क़ाइमु आहिनि। उन मौक़े ते पार्टीअ जे बानी इमरान खान जी जल्द आज़ादीअ लाइ ख़ासि दुआऊं कयूं वयूं, जॾहिं त मुल्क में अमुन, ख़ुशहाली ऐं कानून जी बालादस्तीअ लाइ बि दुआऊं घुरियूं वयूं। जनरल सेक्रेटरी अब्दुल वक़ार लाखो पंहिंजे ख़िताब में चयो त असां काल्ह बि ख़ान साहब सां मुहबत कंदा हुआसीं, अॼु बि कयूं था ऐं इंशाअल्लाह अॻिते बि कंदा रहंदासीं। कारकुन हर मुश्किल वक़्त में पंहिंजे क़ाइद इमरान खान सां गॾु बीठल आहिनि ऐं जिदोजहद जारी रहंदी। हुन वधीक मुतालबो कयो त इमरान खान, बुशरा बीबी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा समूरा क़ैद कारकुन जल्द आज़ादु कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।